साईं सुठो सुवालु आहे त हिन वक़्तु ख़ासि करे जेके गर्मियुनि जूं मोकलूं हलनि थियूं पियूं ऐं इन्हनि गर्मियुनि जी मोकलुनि जो ख़ासि करे जेके शागिर्द तबिको आहे उनखे फ़ाइदो वठणु खपे। छो जो उन्हनि खे वांदकाई आहे, इन वांदकाई जे टाइम खे जेतिरो बि हू यूटिलाइज़ कंदा उहो उन्हनि खे सुठो आहे। हाणे शागिर्द छा था करे सघनि, असां वटि छा आहे त शागिर्दनि खे टेक्स्ट बुक त तमामु घणो पढ़ायो थो वञे, पर तव्हां ॾिठो हूंदो त असां वटि जेका किताब पढ़ण जी आदत आहे उहा तक़रीबन सम्झो त ख़तमु थी वई आहे। ऐं इंसानु असुल में सिखे ई अदब पढ़ण सां थो, किताब पढ़ण सां थो, उनजो दिमाग़ु ठहे थो, उनखे सोचणु सम्झण जी सलाहियत मिले थी। पर उहा असां वटि उहा आदत बिल्कुलु ख़तमु थी वई आहे। त मां ख़ासि करे शागिर्दनि खे इहा सलाह ॾींदुसि त हू पंहिंजी बियॉन्ड टेक्स्ट बुक्स जेको आहे न, पंहिंजे किताबनि जी रीडिंग खे शुरू कनि ऐं किताब पढ़नि। पोइ भले खणी घणो टाइम न ॾियनि, त जेकर नथा ॾेई सघनि त 15 मिंट ई रोज़ु जेकर पढ़नि त उन मां काफ़ी कुझु पिराए वेंदा। ऐं उन काफ़ी कुझु पिराइण सां छा थींदो, जो उन्हनि खे सोचणु सम्झण जो तरीक़ो अची वेंदो ऐं उनखे पंहिंजी ज़िंदगी में अप्लाए कंदा, उनखे पंहिंजी ज़िंदगी में लागू कंदा त हू जंहिं बि रुख में हलंदा, जंहिं बि पासे वेंदा त उहो कामयाबी हुननि जो मुक़दर बणिजी वेंदी। ऐं जेकॾहिं शागिर्दनि खे छॾे करे असां हूअं ई ॻाल्हायूं त माण्हुनि खे छा करणु खपे, उन्हनि दोस्तनि खे छा करणु खपे जेके हिन वक़्तु नौकरीअ जो इंतज़ारु करे रहिया आहिनि या जेके पंहिंजी पढ़ाई पूरी करे रहिया आहिनि, करे चुका आहिनि। हाणे इन ॾिस में हिकिड़ी आम जेका ऑब्ज़र्वेशन बहैसियत उस्ताद मूंखे साम्हूं ईंदी आहे त ॿार टेस्ट जॾहिं ॾेई ईंदा आहिनि कंहिं बि क़िस्म जी नौकरी लाइ, जेको उस्तादनि जी नौकरी हुजे या का ॿी नौकरी हुजे, जॾहिं टेस्ट ॾेई वापसि ईंदा आहिनि त अची चवंदा आहिनि साईं जेको अलाए किथां सवाल कढिया ऐं अलाए कहिड़े क़िस्म जा सवाल हुया, असांखे त सम्झ में ई नथो अचे ऐं पक सां नौकरी कोन मिलंदी, छो जो सवाल ई अहिड़ा पुछिया विया हुया, सिफ़ारिश ते नौकरी मिलंदी। जॾहिं उहो पेपर असां ॾिसंदा आहियूं त ॾाढो अफ़सोस ईंदो आहे, ॾुख तमामु घणो थींदो आहे त अहिड़ी का ॻाल्हि न हूंदी आहे उन पेपर में। सभु सवाल हू चवंदा आहिनि अलाए किथां ॾिना अथऊं, हुननि जी पंहिंजी किताबनि मां सवाल निकितल हूंदा आहिनि। जेको 2-3 साल पहिरीं हिकिड़ी टेस्ट जेका थी हुई PST ऐं JEST में, उन में इहो जॾहिं पेपर मुंहिंजे साम्हूं आयो, हिकिड़ो नंढड़ो हिकिड़ो खणी आयो, चई साईं हाणे हीउ ॾिसो सवाल किथां ॾिना अथऊं, हाणे असां इन लेवल जा आहियूं। मूं चयो बचा तो जेको आहे सो ग्रेजुएशन कई आहे न, चई हा। पोइ मूं हुनखे सवाल कढी ॾेखारिया त उन में अंग्रेज़ी जे जेके सेक्शन जा सवाल हुया, सभु जा सभु 9 ऐं 10 दर्जे जे किताब मां आयल सवाल हुया। हाणे जेकॾहिं 9-10 दर्जे जे किताब मां आयल सवालनि जो बि उहो जवाबु ॾींदे उनखे माना इहो थो लॻे थी अलाए किथां पुछा अथऊं, त उन्हनि खे छा करणु खपे, सोचणु खपे त असां किथे बीठा आहियूं। हाणे हींअर ज़रूरी न आहे त का टेस्ट थींदी हुजे त उनजी तयारी कनि, जेकॾहिं हू पढ़ी चुका आहिनि त उन पंहिंजी रिविज़न कनि, पंहिंजो उनखे वर्जाउ कनि, जेके हू टेक्स्ट बुक्स पढ़ी आया आहिनि उन्हनि खे वरी पढ़नि, जंहिं फील्ड में हू कमज़ोर आहिनि। जे मिसाल जी ॻाल्हि मां पंहिंजे सब्जेक्ट जी ॻाल्हि कंदुसि, जो इंग्लिश जे ग्रामर में हू, छो जो आमतौर ते टेस्ट में जेको आहे न, कंहिं बि क़िस्म जी जेका टेस्ट हूंदी आहे, पोइ MCAT हुजे या ECAT हुजे या खणी कंहिं नौकरी जी टेस्ट हुजे, त जॾहिं अंग्रेज़ी जी ॻाल्हि ईंदी आहे त उते ग्रामर पुछियो वेंदो आहे, आइसोलेटेड ग्रामर जा क्वेश्चन हूंदा आहिनि। त हींअर ही उन्हनि वटि टाइम आहे, हिन वक़्तु हू पंहिंजी तयारी, पंहिंजी सेल्फ स्टडी बि कनि। अॼुकल्ह त सेल्फ स्टडी एॾी आसान थी वई आहे, असांजे दौर में एॾी ॾुखी हूंदी हुई जो असांखे सेल्फ स्टडी मतिलबु असां पाण पढ़ूं। हाणे असांखे कुझु किताब में सम्झ में नथो अचे कीअं पढ़ूं, उन लाइ हिकिड़े उस्ताद जो हुजणु ज़रूरी हो, या पाड़े में कंहिं पढ़ियल लिखियल माण्हू जो हुजणु ज़रूरी हो जेको असांखे वक़्तु ॾिए, या वालिदीन जो पढ़ियलु लिखियलु ज़रूरी हो। हाणे त डिजिटल दुनिया आहे, तव्हां जेका बि शइ पढ़णु चाहियो था उन में 1-2 न हज़ारें अहिड़ा जेके आहिनि से इंटरनेट ते फोरम्स आहिनि जेके तव्हांखे उहा शइ तमामु बहितरीनु नमूने सां, सुठे नमूने सां सम्झाए सघंदा। जाम अहिड़ियूं वीडियोस पियूं आहिनि। तव्हां जेकर मिसाल जी ॻाल्हि, तव्हांखे हिकिड़ो फ्रेज़ल वर्ब आहे, हिकिड़ी ॻाल्हि कयां थो मां, तव्हांखे नथो सम्झ में अचे त भाई छा थींदो आहे, तव्हां लिखो फ्रेज़ल वर्ब वीडियो, हिकिड़ी वीडियो अची वेंदी, हिकिड़े उस्ताद जी वीडियो अची वेंदी। उहो नथो सम्झ में अचेव, कंहिं ॿिए उस्ताद जी ॾिसो, तव्हांखे उर्दू ॿोली में सम्झ में नथो अचे, तव्हां सिंधीअ में कंदो, तव्हांखे सिंधी में मैटर मिली वेंदो, तव्हां हुनखे 10-15 मिंट हणंदो त उहो तव्हांजो इशू ख़तमु थी वेंदो। तंहिं करे मां इहो ई चवंदुसि त तव्हां पंहिंजी सेल्फ स्टडी ते अचो ऐं इंटरनेट जो जेको पॉज़िटिव इस्तेमालु आहे, जेको हुनजो मस्बत इस्तेमालु आहे, उहो कयो वञे। छो जो इहो जेकॾहिं असां इंटरनेट जो मस्बत इस्तेमालु नथा कयूं, असां हुनजो पॉज़िटिव इस्तेमालु नथा कयूं, त पोइ लाज़मी ॻाल्हि असां पंहिंजो टारगेट हासिलु न करे सघंदासीं। मां इहो ई चवंदुसि त हिन मौक़े जो फ़ाइदो वठनि ॿई, जेके शागिर्द आहिनि, जेके पढ़नि पिया उहे, ऐं जेके जॉब्स जी तलाश में आहिनि, त पंहिंजे वक़्त खे यूटिलाइज़ कनि ऐं पंहिंजो पाण में उहा कैपेबिलिटी पैदा कनि। हाणे मां हिकिड़ो नंढिड़ो ॿियो बि मिसाल ॾींदुसि।
हिकिड़ो मुंहिंजो स्टूडेंट हिकिड़े दफ़ा पेपर ॾेई आयो ऐं चईं सर तव्हां त चयो पिया पेपर ॾाढो ॾुखियो ईंदो, पेपर में त कुझु कोन्हे, पेपर त सफ़ा सवलो आहे। अञा हुते बीठा ई हुआसीं त ॿियो हिकिड़ो स्टूडेंट आयो, शागिर्दु आयो, उन अची चयो सर हीउ पेपर एॾो ॾुखियो पेपर कढियो अथऊं। हाणे मां हुन पंहिंजे शागिर्दां ॾिसी मूं मुस्कुराए, मूं चयो बाबा तूं चईं पियो तमामु सवलो आहे, हीअ हमरा चए थो त ॾाढो ॾुखियो पेपर आहे, कहाणी छा आहे? पोइ हुन चयो सर मूंखे त सम्झ न। मूं चयो बाबा तव्हां पढ़ी विया आहियो, तव्हां सुठे नमूने सां पढ़ी हर शइ खे ॾिसी ऐं पोइ इम्तिहान में वेठा आहियो, तॾहिं तव्हां चओ था त इहा सवली शइ आहे। हुन ॿिए शागिर्द जेको आहे हुनखे पढ़ियो कोन्हे, हुनखे हुनजी नॉलेज कोन्हे, त हुन लाइ उहा शइ ॾुखी आहे। तंहिंजे करे मां चवंदुसि त वक़्त खे यूटिलाइज़ कयो ऐं हिन वक़्त जो फ़ाइदो वठो, मेक द मोस्ट ऑफ द टाइम। जेको वक़्त जो फ़ाइदो नथो वठे पोइ वक़्तु जेको आहे सो हुनखे लाज़मी ॻाल्हि आहे पुठिते छॾे वेंदो ऐं उहो कॾहिं बि ज़िंदगी में कामयाबी हासिलु न करे सघंदो। साईं लतीफ़ साईं त जीअं त तव्हांखे ख़बर आहे त लतीफ़ साईं जो रिसालो जेको आहे हिकिड़ो इंसान ज़ात लाइ हिकिड़ो सूंहों आहे, हिकिड़ो रहबर आहे, हिकिड़ो गाइड आहे। तव्हां लतीफ़ साईं खां जेकॾहिं पुछंदो त अच्छा ईअं लतीफ़ साईं जी इहा हिकिड़ी ख़ासियत आहे, बल्कि दुनिया जे हर अज़ीम फ़िलासफ़र ऐं शाइर जी इहा ख़ासियत हूंदी आहे त हू कंहिं हिकिड़े ज़माने लाइ या कंहिं हिकिड़े मख़सूस माण्हुनि जे लाइ या कंहिं हिकिड़े मुल्क जे लाइ न हूंदो आहे, उहो सॼी दुनिया लाइ ऐं हर दौर लाइ उन मां उनखे रहनुमाई मिलंदी आहे। त लतीफ़ साईं जेका ॾिसे त ॾिसो उहा ई ॻाल्हि जेका पहिरीं कईसीं त तती हथ जी काह कान्हे वेल वेहण जी। हाणे जेकॾहिं तव्हां कंहिं बि ज़िंदगी जे पॉइंट ते इहो सम्झो त इहो कमु मां पोइ कंदुसि या इन कम खे फ़िलहालु छॾे ॾियां मां पोइ कंदुसि, त पोइ तव्हां पुठिते रहिजी वेंदो। तंहिंजे करे तव्हां हर जेको तव्हांखे कुदरत लम्हो मुयसरु कयो आहे, जेका ज़िंदगी तव्हां वटि आहे, जेको ॾींहुं तव्हां वटि आहे, उनजो फ़ाइदो वठो। तती हथ जी काह कान्हे वेल वेहण जी, मतां थिए ऊंदा पेर न लही पीरीअ जो। जॾहिं वक़्तु गुज़री वेंदो लाज़मी ॻाल्हि आहे तव्हां हुन पंहिंजे मक़सद जी हासिलात लाइ कुझु बि न करे सघंदो। इन करे माना इहो तव्हांखे इहा जेका डिटर्मिनेशन जी ॻाल्हि आहे, लतीफ़ साईं तव्हांखे चए थो त तव्हां हर वक़्तु पंहिंजी जदोजहद जहिड़े बि क़िस्म जी जदोजहद, तव्हांजी तालीम जे लाइ जदोजहद आहे, तव्हांजी नौकिरी लाइ जदोजहद आहे, तव्हांजी तरक़ीअ लाइ जदोजहद आहे, तव्हांजी मुआशिरे जी भलाईअ लाइ जदोजहद आहे, जेका बि जदोजहद आहे उन में तव्हां पंहिंजो पाण खे हमेशह अॻु भरो रखो। इहो न सोचो त बाबा इहो कमु पोइ कंदुसि, भाई हीअ वेल वेहण जी न आहे, हीअ वेल जेका आहे सो कमु करण जी आहे। हाणे मसइलो इहो आहे जॾहिं माण्हू कंहिं मैदान में लहे थो त ॾुखियाई फील थी थिए, परेशानी फील थी थिए। हाणे हिते छा करे? लतीफ़ साईं अहिड़ी क़िस्म जी सिचुएशन लाइ चयो आहे त ऊचो उतां हो घणो जीअण खे जबल, मरण मूंसीं हल त पुठीअ तो पंधु करियां। हाणे हिन में ॾिसो त लतीफ़ साईं असांखे कीअं थो सम्झाए त जीअण या ज़िंदगी में का कामयाबी हासिलु करणु, ज़िंदगी में को मक़सदु हासिलु करणु ईअं आहे जीअं हिकिड़ो जबल ते चढ़णु आहे। ऊचो उतां हो घणो जीअण खे जबल, माना जबल ते जॾहिं तव्हां चढ़ंदव त उहा हर कंहिंजे वस जी ॻाल्हि न हूंदी आहे। जबल ते चढ़णु तमामु ॾुखी शइ आहे। पोइ उन में उन राह में सभ खां वॾी जेका परेशानी अचे थी उहा इहा थी अचे त माण्हू सम्झे थो त मां हिन जदोजहद में मारिजी न वञा, मरी न वञा, धकी न थियां, परेशान न थियां। लतीफ़ साईं चए थो अहिड़े क़िस्म जो जेको बि जेको डपु आहे न तव्हांखे, उहो तव्हां मौत खे ई ॾिसो। उहो चए थो त जीअण खे जबल, मरण मूंसीं हल त पुठीअ तो पंधु करियां। मरण जी मौत पुठियां न आहे, परेशानी पुठियां न आहे। परेशानी खे लतीफ़ साईं चए थो ईअं कन खां झले अॻियां चयोसि तूं हल मां तुंहिंजे पुठियां थो अचां। हाणे जॾहिं परेशानी, माण्हू तॾहिं परेशान थींदो जॾहिं पुठियां परेशानी हूंदी। हाणे परेशानी तव्हांजे अॻियां थी पई हले, तव्हां हुनखे हकलींदा था पिया हलो, माना पुठियां तव्हांखे हाणे का बि परेशानी कान्हे जेका तव्हांखे वधीक तव्हांखे मंज़िल ऐं मक़सदु तव्हां हटाए सघे। त मुंहिंजो ख़्यालु आहे जेकॾहिं असां अहिड़े तरीक़े सां पंहिंजी जदोजहद खे जारी रखूं त असां कामयाबी हासिलु करे वेंदासीं। साईं केतिरी ज़रूरी त असां नथा चई सघूं, माना ईअं सम्झो त खपे ई मुस्तक़िल मिज़ाजी थी। कंहिं बि कमकार जे लाइ, कंहिं बि जदोजहद जे लाइ जेकॾहिं मुस्तक़िल मिज़ाजी न आहे त पोइ त तव्हां ज़िंदगी में कुझु बि करे नथा सघो। असां का उनखे कैटेगराइज़ नथा करे सघूं, परसेंटेज में नथा ॿुधाए सघूं त हिन में हेतिरा परसेंट मुस्तक़िल मिज़ाजी हुजणु खपे। मुस्तक़िल मिज़ाज तव्हां उन पंहिंजे उन अटल थी करे उन पंहिंजो फ़ैसिलो वठी ऐं उन ते बीही रहो। हाणे उन में छा थींदो? बीही रहंदो, तव्हां लाज़मी ॻाल्हि आहे जंहिं महिल अॻिते वधंदव तव्हांखे ॾुखियाइयूं ईंदियूं, नाकामियूं ईंदियूं। हाणे कुझु माण्हू सम्झंदा आहिनि त बाबा नाकामी जेका आहे, हिकिड़ो दफ़ो नाकाम थी वियो माण्हू, फेल थी वियो त माना ॻाल्हि ख़तमु थी वई। न, हिकिड़ो फेल थियणु, जीअं हाणे हिकिड़ो आम तौर ते असां ॾींदा आहियूं त एडिसन जंहिं बल्ब ईजाद कयो हो, उनखां उनखे उन बल्ब ठाहिण में उनखां किताबनि में लिखियलु आहे त 100 खां मथे दफ़ा हुन बल्ब ठाहियो पर हुनजो बल्ब ॿरियो कोन, माना उहो नाकाम थियो।
त कंहिं माण्हू हुन खां पुछियो त यार 100 दफ़ा तोखे नाकामी थी आहे त हुन चयो त हिकिड़ो मिंट बि इहो इनखे नाकामी न चओ त को 100 दफ़ा मूंखे नाकामी थी आहे, मूं 100 दफ़ा सिखियो आहे त हीउ जेको तरीक़ो इहो कमु कोन कंदो, इहो तरीक़ो हलंदो कोन, माना इहो मुंहिंजे इल्म में इज़ाफ़ो थियो आहे, इन में मां इनखे नाकामी नथो सम्झां। हाणे मूंखे इहा ख़बर आहे त हीअ 100 तरीक़ा त कमु न कंदा त मां 101 नंबर तरीक़े ते वञा। अहिड़े ई तरीक़े सां उहो अॻिते हली पंहिंजो बल्ब ठाहिण में कामयाबु थी वियो। त मुस्तक़िल मिज़ाजी त सर पहिरियों ऐं आख़िरी मां चवंदुसि, ऐं सिर्फ़ु जेको आहे न मुस्तक़िल मिज़ाजी, उन में ॿिया एलिमेंट बि आहिनि, पर इहो मुस्तक़िल मिज़ाजी खां सवाइ का बि जदोजहद माना कामयाबु नथी थी सघे, को बि टारगेट हासिलु नथो करे सघिजे। साईं मौजूदा तालीमी निज़ाम में मां चवंदुसि मूंखे इहा ख़ुशी आहे, इहो चवंदे ख़ुशी थी थिए त उस्तादु पंहिंजो किरदारु जेको आहे सो उहो सुठे नमूने सां निभाए रहियो आहे। पर हाणे मसइलो इहो आहे त उन सां सिर्फ़ु उस्ताद ते इहो भाड़े नथो सघिजे त सिर्फ़ु उस्ताद ई कंदो त सभु कुझु माना उहा ॻाल्हि सेट थींदी। उस्तादु पंहिंजो कमु जेको आहे बख़ूबी सरअंजाम ॾेई रहियो आहे। पर हाणे हिन वक़्तु जेको उस्ताद खे, ॼण तव्हां इहो पुछो त हिन वक़्तु मौजूदा हालतुनि जे हिसाब सां उस्ताद खे छा करणु खपे, त उस्ताद खे पंहिंजो पाण खे जदीद दुनिया जे ज़रूरतुनि सां हम आहंग करणु खपे। जेसिताईं उस्ताद पंहिंजो पाण खे जदीद दुनिया जे जदीद टेक्नोलॉजी डिजिटलाइज़्ड न थींदो, तेसिताईं लाज़मी ॻाल्हि आहे न सिर्फ़ु हू पुठिते रहिजी वेंदो, पर हुन जा शागिर्द बि पुठिते रहिजी वेंदा। दुनिया जे ॿियनि मुल्कनि में टेक्स्ट बुक्स खे कीअं पढ़ायो पियो वञे, दुनिया जे सुधरियल मुल्कनि में ख़ासि करे कैरिकुलम उन ते कीअं कमु थियो आहे, उनखे कहिड़ी तरह सां क्लासरूम एक्टिविटीज़ में ऐं टेक्स्ट बुक्स में लागू कयो पियो वञे, इन्हनि सभिनी शयुनि ते जेसिताईं उस्तादु नज़र न रखंदो तेसीं ताईं उस्तादु कामयाबु न थी सघंदो आहे। हिते हिकिड़ी ॿी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त उस्तादनि जी ट्रेनिंग जेका आहे उहा आहे ई कान। ॾिसो, जेकॾहिं कंहिं डॉक्टर खे जंहिं महिल सरकार पढ़ाए बसि थी करे त हुनखे ट्रेनिंग लाइ पंहिंजो हाउस जॉब में मोकिले थी। जेकॾहिं उहो हाउस जॉब न कंदो त लाज़मी ॻाल्हि आहे हू पंहिंजो सही नमूने सां कमु न करे सघंदो। अहिड़े तरीक़े सां जेको को पुलिस में वञे थो त हुनखे बि ट्रेनिंग ॾियनि था, हथियार हलाइण जी, सभु कुझु इन्हनि ॻाल्हियुनि जी ट्रेनिंग मिले थी। पर टीचिंग उस्तादनि जो उहो वाहिद शोबो आहे जंहिंमें उस्ताद खे ट्रेनिंग खां सवाइ क्लासरूम में मोकिलियो थो वञे। या त इन जो मतिलबु इहो आहे त इहो सम्झो थो वञे त इहा का प्रोफेशनल शइ न आहे टीचिंग, हर को करे सघे थो, बसि कंहिंखे बि तव्हां बीहारे छॾियो त उहो टीचिंग करे थो। टीचिंग हिकिड़ी प्रोफेशनल जेको आहे सो जॉब आहे, उनखे करण लाइ ट्रेनिंग जी सख़्तु ज़रूरत आहे। हाणे मसइलो इहो आहे त गवर्नमेंट त कराए कोन थी ट्रेनिंग। हाणे उस्ताद खे छा करणु खपे, तूं पंहिंजो पाण हू सेल्फ स्टडी करे अॻिते वधे ऐं ॾिसे त दुनिया में छा थी रहियो आहे। उनखे काफ़ी ऑनलाइन ट्रेनिंग्स बि आहिनि जेके फ्री आहिनि। दुनिया में काफ़ी यूनिवर्सिटियूं, काफ़ी जेके तालीमी इदारा ट्रेनिंग कराइनि था, ऑनलाइन ट्रेनिंग कराइनि था, जेके बिल्कुलु उन में को पैसो कोन था वठनि, सिर्फ़ु रजिस्ट्रेशन आहे, तव्हांखे सिर्फ़ु पंहिंजो वक़्तु ॾियणो पवंदो। ऐं हिन वक़्तु जीअं त मोकलूं आहिनि, उस्ताद साहिबान जेके आहिनि उहे बि घरनि में आहिनि, स्कूल कोन था वञनि, त हीअ त हुननि लाइ ॾाढो हिकिड़ो आइडियल क़िस्म जो वक़्तु आहे त हिन वक़्त ते हू पंहिंजो पाण खे अहिड़नि ट्रेनिंग्स ऐं जेके कोर्सिस में पाण खे इनरोल कराइनि, ऑनलाइन इनरोल कराइनि ऐं कुझु हुनखे सिखनि, कुझु हुन मां पिराइनि। ऐं उन सां छा थींदो, जॾहिं उहा हुननि खे उहो ट्रेनिंग जे हुननि खे ईंदी, ट्रेनिंग छा आणींदी आहे, ट्रेनिंग स्किल आणींदी आहे माण्हूअ में। ट्रेनिंग माण्हूअ में जॾहिं स्किल आणींदी त उन स्किल खे, उन नॉलेज खे जॾहिं उहो वञी पंहिंजे क्लासरूम में लागू कंदो त लाज़मी ॻाल्हि आहे उन मां उनखे बहितर नतीजा कढण में ॾाढी मदद मिलंदी। हाँ बिल्कुलु। हाणे जेको आहे उहो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जेको आहे 5 सालनि जी डिग्रीअ खे घटि करे हाणे 4 सालनि जो जेको आहे उहो कोर्स कयो आहे LLB जो। त जेके काफ़ी नौजवान हिन में शौक़ु रखनि था त उहे असां वकालत जे शोबे सां जेको आहे उहो सलाह ॾियूं या हिन में अचूं, त उन्हनि जे लाइ इहो सुठो जेको आहे उहो मौक़ो आहे त उहे महिनत कनि ऐं हिन में जेको आहे अचनि। ऐं जेको लेट जी टेस्ट आहे ला एडमिशन टेस्ट, उनजी तयारी कनि ऐं अॻिते अचनि। कंहिं बि फील्ड में वञण जे लाइ महिनत जी ज़रूरत हूंदी आहे ऐं वकालत उहो जेको हिकिड़ो नायाबु प्रोफेशन आहे या लॉर्ड्स वारो प्रोफेशन आहे, जिन में जॾहिं तव्हां कोई केस में अचो था ऐं तव्हां ॻाल्हायो था त तव्हांजे साम्हूं जेको
माण्हू हूंदो आहे उहो बि साॻी डिग्री वारो हूंदो आहे। त वकील सां ई मुक़ाबिलो हूंदो आहे। जॾहिं उहो रोस्टर ते अचे थो, आर्ग्यूमेंट करे थो, त साम्हूं जेको ॿी पार्टी हूंदो आहे उहो बि वकील हूंदो आहे, उहो बि पंहिंजे त तव्हांजी जेतिरी महिनत थियल हूंदी, जेतिरी तव्हां में क़ाबिलियत हूंदी, त तव्हांजे ॻाल्हाइण में, तव्हांजे उन आर्ग्यूमेंट्स में एतिरो जेको आहे उहो वज़न हूंदो जो तव्हां उन केस खे सुठे नमूने सां जेको आहे उहो ब्रीफ करे सघंदा ऐं सम्झाए सघंदा ऐं क़ानूनी तौरु जेके पॉइंटूं आहिनि उहे तव्हां रखी सघंदा त जीअं तव्हां जेको खणी आया आहियो मक़सदु केस जे लाइ त उन में रिलीफ वठी सघो। त मां इहो चवंदुमि त कंहिं बि शइ जे लाइ वकालत हुजे या कहिड़ी बि फील्ड हुजे, जॾहिं तव्हां उन में अचो था त उनखे पार्ट टाइम खणी करे न अचो, उनखे ईअं खणी अचो त जेको आहे महिनत करणी आहे ऐं अॻिते वधिणो आहे, पाण मञराइणो आहे। त जॾहिं तव्हां इन जुस्तजू ऐं इन लगन सां कंहिं बि शोबे सां अची करे जुड़ो था त पोइ तव्हांखे जेको आहे उहो कामयाबी मिलंदी। ऐं उहो चवंदा आहिनि की तव्हांजी जेका कामयाबी ऐं नाकामी जो जेको हिकिड़ो सिलो आहे या हिकिड़ो जेको सिलसिलो आहे उहो उते ख़तमु थींदो आहे जॾहिं तव्हां दिमाग़ी तौर ते या दिली तौर ते इन शइ खे तस्लीम करे वठंदा आहियो त हा ठीकु आहे, बसि हाणे हारिजी वियुमि, हाणे जेको आहे उहा हीअ शइ ख़तमु थी वई। जॾहिं तव्हां उहा मुस्तक़िल तौर ते हिकिड़ी जुस्तजू कंदा अचो ऐं हिकिड़ी पॉइंट ते अची करे तव्हां इन ॻाल्हि खे रियलाइज़ कयो या इहा ॻाल्हि तव्हां ईअं तस्लीम कयो त हाणे बसि हाणे अॻिते कुझु न थींदो ऐं मां हारिजी वियुमि, त पोइ तव्हां हारिजी विया। जेसिताईं तव्हां हार तस्लीम नथा कयो, हार नथा मञो, तव्हां नवनि तरीक़नि सां उन शइ जेके कामयाबु करण जे लाइ जुस्तजू कंदा था अचो त पोइ यकीननि तव्हांखे जेको आहे उहा कामयाबी ज़रूरु मिलंदी। समाज जे अंदरि जेके बि बिगाड़ आहिनि, हर उन शइ जे ख़िलाफ़ु जेका आहे उहो जॾहिं ख़राबी जे ख़िलाफ़ु तव्हां उथी बीहो था, तव्हां जेको ॻाल्हायो था, त उहो जेको तव्हांजो ॻाल्हाइणु आहे, जेको तव्हां उनखे हाईलाइट कयो था, तव्हां उनखे जेको एवाननि ताईं पहुचायो था, त इहो सॼो जेको तव्हांजो कमु आहे इहा हिकिड़ी सोशल एक्टिविटी में ई तव्हांजी अचे थी। कंहिं मजबूर सां जॾहिं हॉस्पिटल में तव्हां वञी बीहो था, को लाचार आहे, कंहिं जेको आहे उहो नौजवान जे एडमिशन जो मसइलो आहे, तव्हां उन सां वञी जेको आहे हेल्प करे उन जा उहे मसइला हल था करायो ऐं तव्हां पंहिंजे माण्हुनि जी जॾहिं मालिकी था कयो त इहा शइ जेका आहे उहा हिकिड़ी काउंट थिए थी की तव्हां सोशल एक्टिविटीज़ में आहियो। ऐं उन जे लाइ तरबियत इहा आहे की तव्हां घटि में घटि इन शइ खे जेको आहे उहा सम्झंदा हुजो त तव्हां जेका शइ कयो था उहा समाज जे लाइ केतिरी फ़ाइदेमंद आहे, तव्हांजे ज़ात जे लाइ उनजो कहिड़ो जेको आहे उहो असरु अचे थो। पर तव्हां जॾहिं जेको बि कमु कयो था उनजो जेको तव्हांजे दिमाग़ जे अंदरि इहो हुअणु खपे त मां हीअ जेका शइ कयां थो हिन जो जेको असरु आहे या हिन जो जेको रिज़ल्ट आहे उहो समाज जे अंदरि पॉज़िटिव वेंदो ऐं हिकिड़ो पॉज़िटिव मैसेज तव्हां जेको आहे उहो डिलीवर करणु पिया वञो त पोइ तव्हां उन शइ ते जेको आहे उहो जॾहिं तव्हां कंदा त तव्हांजी दिलि बि मुतमइन थींदी ऐं तव्हां हिकिड़ो सुठी शइ करण में जेको आहे उहो कामयाबु थींदा। त जॾहिं ख़राबी ऐं सुठाईअ खे असां सम्झंदासीं ऐं सम्झी करे उन शइ खे जेको आहे उहो कंदासीं त पोइ यकीननि रिज़ल्ट बहितर असांखे मिलंदा। हिन वक़्तु पाकिस्तान जे अंदरि बदकिस्मतीअ सां इहो चवणो थो पवे त असांजो जेको मुल्क आहे ओवरऑल उहो ज़रई मुल्क आहे ऐं असां जो जेको माण्हू आहे उहो ज़राअत सां लाॻापियल आहे ऐं असां वटि एतिरियूं जेके आहिनि उहे ख़ूबसूरत मौसमूं मौजूदु आहिनि जिन में असां मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके ज़रई शयूं आहिनि उहे उन्हनि जी जेका प्रोडक्ट उहा तयारु करे सघूं था ऐं उन ते असां जेतिरो वक़्तु ॾियूं उन में असां सुठायूं ऐं बहितरियूं आणे सघूं था। पर बदकिस्मतीअ सां केतिरनि ई जेको आहे उहो सालनि खां जेका प्रैक्टिस पाकिस्तान जे अंदरि या ख़ासि करे सिंध जे अंदरि जारी रही आहे उहा हारीअ जे लाइ तमामु घणी जेका आहे उहा ॾुखाईंदड़ आहे। जॾहिं हारीअ जी का बि प्रोडक्ट पैदावार अचे थी मार्केट में त उनजो जेको आहे उहो ज़रई जिन्स जो अघु नथो मिले उनखे ऐं उनखे जेके शयूं ज़रूरत में आहिनि उन जे जेको उहे रेट आहिनि उहे हाई करे उन्हनि खे जेको आहे ॾिना था वञनि। जॾहिं हारीअ जी कणिक मार्केट में अचे थी त उनजो रेट न आहे, पर जॾहिं उहा ई साॻी कणिक हारी ॿिज जे लाइ वठे थो त उनजो जेको आहे उहा रक़म ॾहूणी जेको आहे उहा महांगी करे उनखे ॾिनी थी वञे। त इहो जेको सिस्टम हिते ठाहियो वियो आहे सरमाएदारी वारो इन तमामु घणो जेको आहे उहो ज़राअत खे नुक़सानु पहुचायो आहे। ऐं ॿियो जंहिं तरीक़े सां
हिन वक़्तु या गुज़िरियल केतिरनि सालनि खां जेको आहे उहो सिंध ख़ासि करे जेके उहे रड़ियूं कंदी पई अचे त पाणीअ जी तमामु घणी खोट आहे। पाणी जी जेका आहे उहा खोट एतिरी आहे जो उहे जेके फसल असांजा आहिनि 60% जेके आहिनि उहे सिंध में नथा थियनि। ऐं पाकिस्तान जो जेको ज़राअत जो मेन हब आहे उहो ईअं खणी चऊं त सिंध आहे, पर सिंध में पाणीअ जी मौजूदगी न हुजण जे करे त असांजा केतिरा जेके आहिनि उहे इलाइक़ा उहे पीअण जे पाणीअ खां बि जेको आहे महरूम आहिनि, उते फसल न पिया थियनि। त हारी ऐं ज़िमीदारी जी जेका ओवरऑल सिचुएशन आहे या उनजी जेका पोज़ीशन आहे उहा तमामु घणी ख़राबु आहे ऐं उनखे बहितर करण जी ज़रूरत आहे। छो जो असां ज़रई हिकिड़ो जेको आहे उहो मुल्क आहे ऐं ज़रई असांजो समाज आहे, त असां जेतिरो इन खे सुठे तरीक़े सां उन्हनि खे शयूं प्रोवाइड कंदासीं ऐं आसान तरीक़े सां उन्हनि खे सहूलियतूं ॾेई करे उहे ॾींदासीं त उहे वधीक महिनत कंदा ऐं वधि खां वधि जेको आहे उहे नयूं प्रोडक्ट्स असांजे मार्केट में ईंदियूं, जंहिंमें असांजे मुल्क जी जेका इकोनॉमी आहे उहा बि बहितर थींदी ऐं असांजो जेको माण्हू आहे, जेको हारी आहे, पोरत आहे, उनजी बि मुआशी ज़िंदगी जेका आहे उहा बहितर थींदी। अधूरा ख़्वाब रहिजी विया, अधूरा ई रहियासीं बसि। अधूरा ख़्वाब रहिजी विया, अधूरा ई रहियासीं बसि। समूरा ख़्याल मिटिजी विया, अधूरा ई रहियासीं बसि। हज़ारे नाता हा दिलि जा पिरीअ सां पर वरी आख़िर। हज़ारे नाता हा दिलि जा पिरीअ सां पर वरी आख़िर। उते ई पेर रुकिजी विया, अधूरा ई रहियासीं बसि। केॾो हसास हूंदो आहे माण्हू पंहिंजे फितरत में। केॾो हसास हूंदो आहे माण्हू पंहिंजे फितरत में, मगर सभु सूर सहिजी विया, अधूरा ई रहियासीं बसि। वाह। कयो इंतज़ारु केॾो हो अखियुनि दिलबर जे आमद जो। कयो इंतज़ारु केॾो हो अखियुनि दिलबर जे आमद जो। उन्हीअ खां वाइदा भुलिजी विया, अधूरा ई रहियासीं बसि। अहमद महबूब जे हर पल सॾाए पियो सॾाईंदो। अहमद महबूब जो हर पल सॾाए पियो सॾाईंदो। ॾुखनि में सुख बि दॿिजी विया, अधूरा ई रहियासीं बसि। अधूरा ख़्वाब रहिजी विया, अधूरा ई रहियासीं बसि।